संगत जेके भी छोकरा घर में हज़ार नखरा ऐं हज़ार ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं कछु बि ॿीणो न कंदा आहिनि, उहे बि परदेस में अची ईअं दर पदर थींदा आहिनि। हर शइ पाण खे पाण करणो पवंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे उहे नखरा सिर्फ़ु पंहिंजनि सां ई कबा आहिनि, बाक़ी परदेस वारा कंहिंजा नखरा खणनि ई कोन था। हिते हर ॻाल्हि पंहिंजो पाण करणो थो पए। अगरि बुख ते बि सुम्ही रहे न, कंहिंखे हिते फ़र्क़ु नथो पए, भले केॾो बि हिते पंहिंजो हुजे। सौट मासा जेके बि आहिनि न, सभु परदेस में कूड़ा रिश्ता आहिनि। इतबार करे तव्हां बुख ते अगरि हिते सुम्ही रहो परदेस में, त कंहिंखे फ़र्क़ु न पवंदो। जेके तव्हां सां गॾु रहियल आहिनि उन्हनि खे बि फ़र्क़ु न पवंदो। पर तव्हां घर में हुजो ऐं बुख ते हुजो, अम्मा जी जन कॾहिं ईअं न चवंदो त मुंहिंजो पुटु बुख ते सुतल। हज़ार बार अची दरवाज़ो खड़काईंदो, पुटु मानी खाधई न, हिते केरु पुछण वारो कोन्हे। तव्हां भले 2 ॾींहं हिते बुख ते वेठा हुजो, सुतल हुजो, बीमार आहियो न, हक़ीक़त आहे केर ई कोन ईंदो आहे त भई फिलाणो उमिरि तबियत सही न अथसि, मानी ॾेई अचूंसि। सिर्फ़ु इहो घर में ॻाल्हियूं थींदा आहिनि ऐं परदेस में भले बीमार हुजो, छा बि हुजो, सभु कुझु कमु तव्हांखे पाण खे पाण करणो पवंदो।